हज़रत मखदूम क़िबला साबिक़ा रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब ज़मा साईं जिन जे वलीमी जो प्रोग्राम है जो असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। हिन में हज़ारनि खां मथे लखनि जे तइदाद में माण्हू हिन ख़ुशीअ जे पुरमसरत मौक़े ते शामिल थिया आहिनि जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। तमामु दिलचस्प हाल आहे ऐं हिते माण्हुनि में तमामु ख़ुशीअ जी लहर छायल आहे ऐं तमामु माण्हू हुन प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। पंजाब, सिंध, बलोचिस्तान ऐं सूबे सरहद जा माण्हू बि हिन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि ऐं थोरी देरि खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी बि हिन प्रोग्राम में शामिल थींदो ऐं उहो बि असां तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं। हीअ हज़रत मखदूम क़िबला साईं महबूब ज़मा साबिक़ा रेवेन्यू मिनिस्टर उनजो वलीमू जो प्रोग्राम है जो असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। भाईयान गस छॾियो, रस्तो छॾियो, महिरबानी कयो रस्तो छॾियो। हज़रत मखदूम क़िबला जमील साईं जिन जे लखते जिगर सरवर जमात जे वली अहद हज़रत मखदूम क़िबला महबूब साईं जिन जे शादी वलीमी जो प्रोग्राम है जो असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया।